ईरानी इन हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि, ईरानी जेके वापारी या ईरानी जेके ताजिर या दुकानदार, इहे हिकिड़े हिस्टोरिकली ॾाढा मशहूरु आहिनि पंहिंजे ट्रेडिंग में ऐं पंहिंजी जेके बिज़नेस नेगोसिएशन्स में। त ऐं ईरानी कालीन बि मशहूरु आहिनि। त चवनि था रिवायत जेका आहे त ईरानी कालीन अगरि तव्हां वठणु वञो वेंदा हुआ माण्हू, त उन्हनि खे पहिरीं जीअं आओ भगत थींदी आहे, ग्राहक आयो आहे बाबा, पोइ दुकानदार हुन सां पैसनि कालीन पसंदि कंदो, पोइ पैसनि ते जीअं बार्गेनिंग थींदी आहे, इहो थींदो आहे, कावा पियारींदो जेके उन खां पोइ जेका बार्गेनिंग थी रही हूंदी त रिवायत इहा आहे त जेको ग्राहक आहे अगरि हीअं करे कंध लोणे करे ऐं पंहिंजी गाॾी या सवारी ॾे ॾिसंदो त रिवायत इहा चए थी त माना पोइ दुकानदार खे पक थी वेंदी त हाणे ग्राहक हिन प्राइस ते मञी वेंदो। त इनखे तारूफ़ जो नालो ॾिनो वञे थो हिन रिवायत खे, जेका ईरानी रिवायत आहे त दुकानदार जॾहिं ॾिसे थो त ग्राहक पंहिंजी सवारी ॾे ॾिसे पियो, माना हुनखे आहे त हाणे ई जेका बि जेतिरे बि दीनार में तय थियो आहे इहो हाणे मञंदो हुयो। त अमेरिका ईरान जी जेका नेगोसिएशन आहे, लॻे थो त ईरान खे पक थी आहे त ट्रम्प पंहिंजी गाॾी ॾे या सवारी ॾे ॾिसे पियो आहे, ईरानियुनि ॾिसी वरितो आहे त ट्रम्प पंहिंजी सवारी ॾे ॾिसे पियो, ठहंदो त सही, इहो डील थियणी त आहे। तंहिंजे करे ईरान जेको आहे हू टफ नेगोसिएशन ॾे वञे पियो ऐं हू नथो चाहे त बसि कुझु हुनखे, ऐं इहो तासुर बि नथो ॾियणु चाहे त मूंखे का तकड़ आहे, मुंहिंजी का जंग खां पोइ हालत ख़राबु आहे, तंहिंजे करे बसि मूंखे हू ॾिसे पियो त ट्रम्प पंहिंजी सवारी लाइ ॾिठो आहे त तारूफ़ थी वियो आहे, हाणे तारूफ़ खां पोइ हू पंहिंजी बेस्ट डील वठणु चाहे पियो। लेकिन हींअर थोरी 2 मिंट पहिरीं मार्को रूबियो जेको हलियो पियो, सेक्रेटरी स्टेट अमेरिका जो, जेको एंटी वॉर बि तस्वर थिए थो, उहो चए थो त अॼु उमेदु आहे त को ख़बर मिली न त सुभाणे न त 2 ॾींहंनि में असां वटि ॿुधाइण लाइ कुझु न कुझु हूंदो। हाणे ज़ाहिर इहा पेशरफ़्त छो थी, इहो मार्को रूबियो छो पियो चए, भले ईरान चए पियो त न जल्दी में को डील थियण जी उमेदूं लॻाइण अजायूं आहिनि, पर मार्को रूबियो खे इहा उमेदु छो आहे? मार्को रूबियो ज़ाहिर जेको फील्ड मार्शल आसिम मुनीर साहिब उते वियल आहिनि, कल क़तर जो वफ़्त बि पहुतो हो तेहरान में, त क़तर ते ज़ाहिर सिधो अमरीकी नेगोसिएशन चलो मीडिएशन ई चई वठूं, हू बि मीडिएटर तौरु वियो हूंदो, सालसी कराइण वियो हूंदो, त लामुहाला फीडबैक अमेरिकन्स खे त ईरान लचक ॾेखारे पियो न पियो ॾेखारे, इहो या असांजे पाकिस्तान जे पारां वेंदी हूंदी मार्को रूबियो खे, या क़तर वारनि पासां वई हूंदी। ऐं ईरान हद खां वधीक अगरि एडमेंट थियो, हाणे अगरि जॾहिं मतिलबु हद खां वधीक ईअं मैना मानू अगरि कंदो त ईरान लाइ वरी जेका हिकिड़ी ओवरऑल हिकिड़ो माहौल आहे त ईरान सां ज़्यादती थी आहे, हू हिकिड़ी स्टेज खां पोइ माण्हू चवंदा भला भई सॼी दुनिया सां त ज़्यादती न कयो न। त मुंहिंजो ख़्यालु आहे त ईरान लचक ॾेखारींदो, लेकिन हू हतमी डील जेका आहे उनखे हू हिकिड़े प्रोसेस में पकाए करे पोइ कंदो, उहो ईअं तकड़ में डील न कंदो। इहो ईरानी ताऊफ़ कनि पिया, तारूफ़, हू सिर्फ़ु हींअर जेको लेटर ऑफ इंटेंट आहे या को बि हिकिड़ो मुख़्तसर मिसाल अहिड़ो को पधरनामो जारी थी वञे अमेरिका ईरान जो त भई हिननि नुक़्तनि ते न जारी थी वञे त अण ऐलानियल मुद्दे ताईं जंगबंदी थी वई, स्टेट ऑफ हॉर्मोज़ खुली वियो, लेकिन स्टेट ऑफ हॉर्मोज़ जो मुस्तक़बिल में हुनजो फॉर्मेट कीअं रहंदो, ईरान जो हुन टोल हणंदो न हणंदो, या जेको एनरिच्ड यूरेनियम आहे उनजो मुस्तक़बिल छा थींदो, हीअ सभु ॻाल्हियूं असीं हाणे अमेरिका ऐं ईरान बायलैटरल या कंहिंजी मार्फत ॻाल्हाईंदा रहंदासीं त दुनिया में हिकिड़ी सांत अची वेंदी। ही जेको एनरिच्ड यूरेनियम जो बि मामिलो आहे, बेसिकली इहो हिकिड़े ज़माने में ख़ुदि ट्रम्प बि इहा ॻाल्हि कई, वरी फिरी वियो हुन तां त हुननि वटि जेको यूरेनियम एनरिच्ड यूरेनियम आहे, यानी जेको वधीक जंहिंजी इनरिचमेंट थियल आहे, उहो असांजे अटैक में जेको पोइ भेरे अमेरिका हमिलो कयो ईरान, उहो असां दफ़न करे छॾियो आहे। हाणे असांखे ई वञी
उहो खोटे करे हुन मलबे मां कढणो आहे। वरी बाद में खरो फिरी वियो चई न हिननि वटि आहे ई असांखे ॾियनि। हू बालिकाफ़ जेको आहे उहो चए थो असीं न ॾींदासीं, सख़्तु मौक़ुफ़ रखे पियो जीअं बि थिए पियो। बट नेवरदलेस शयुनि खे नॉर्मलाइज़ करिणो आहे। ऐं हाणे हिन में ट्रम्प वटि बि कुझु ॾेखारण लाइ न बचियो आहे। हाणे हिन में जेको ॾेखारण जी पोज़ीशन में आहे उहो ईरान आहे। अच्छा, पाकिस्तान बि हिन पोज़ीशन में ॾाढा आहे, इन्वॉल्व आहे पाकिस्तान हथल इम्कान पूरे तरीक़े सां। छा सिचुएशन त आहे न, ट्रम्प जी अगरि डील नथी थिए, ट्रम्प खे विन नथी मिले त लॉट ऑफ पीपल ज़ाहिर हिकिड़ा माण्हू ॻाल्हियूं कनि था पिया त ट्रम्प पाकिस्तान थी सघे थो रवैयो पोइ सेम न रहे, छो जो जहिड़े क़िस्म हूअं ई शख़्स आहे, हूअं ई हुनखे अगरि जे मसइला आहिनि, पाण जीअं गाॾी पंहिंजी गाॾी खे ॾिसे थो पियो त हूअं ई हुनखे पंहिंजे मुल्क जे अंदरि तमामु घणा मसइला अची चुका आहिनि। त पोइ छा मार्को रूबियो वापसि इंडिया में बहाल थो करे पंहिंजो मामिलो, इहो किथे वरी पोइ ॻाल्हि एॾे त नथी वञे वरी? ॾिसो, अगरि हिन ख़िते में अगरि तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे त ट्रम्प बहादुर सां अगरि ईरान डील नथो करे त हू इन जी ज़िम्मेवारी पाकिस्तान ते मलबो उछलाईंदो या पाकिस्तान खे मुरद इल्ज़ाम बीहारींदो, त हुन सां ट्रम्प खे हासिल छा थींदो? कुझु बि न। हीअ त ॿाराणी ॻाल्हि थींदी। त ऐं पोइ हिन ख़िते में हिकिड़ो मुल्क ईरान हुनजे ख़िलाफ़ु आहे, हू हिकिड़ो ॿियो मुल्क पाकिस्तान जेको हुनजो इतिहादी बि आहे, हुनखे बि पाण सां हुन सां फिटाइण सां हासिल छा थींदसि? हासिल त कुझु कोन थींदसि। सो हाणे ख़ैर ट्रम्प आहे, हुन मां तव्हां कुझु बि उमेद करे सघो था। हिन में छाकाणि त पाकिस्तान हिन में हद खां वधीक ट्रांसपेरेंट रहियो आहे। हिन में पाकिस्तान ते डबल गेम करणु या असीं ईरान जी का मदद कयूं पिया, अहिड़ो त कुझु थियो कोन्हे। त छो अगरि ऐं टॉक्स नाकाम थियूं त हुनजो ज़िम्मेवार या ईरान आहे या ख़ुदि अमेरिका आहे। उन पाकिस्तान खे कीअं मुरद इल्ज़ाम ठाराईंदा? अलाए माण्हू हिकिड़ो उहो इंडियन मीडिया, इंडियन लॉबीज़ जी या ऐं इज़राइल जी दरीना ख़्वाहिश थी सघे थी, लॉजिक त काई कान्हे। ऐं ज़ाहिर उनखे हिकिड़ी जस्टिफिकेशन बि कोन मिलंदी, छो जो ट्रम्प त ऑलरेडी हिकिड़ी पंहिंजी अहिड़ी सिचुएशन में आहे। पर हिकिड़ो सुवाल त आहे न, मोदी जे हवाले सां जेसिताईं मोदी वेठो आहे, जेसिताईं मोदी माइंडसेट आहे इंडिया जे अंदरि, तेसिताईं अमरीका खे ज़रा मार्केट आहे हिकिड़ी हुन वटि इन कंपेरिज़न टू पाकिस्तान, पैसो बि आहे। त पोइ अमरीका खे ल्योर करण लाइ को मसइलो त न आहे वापसि इंडिया लाइ? हा न, ज़ाहिर आहे इंडिया ॾे ज़ाहिर ही ट्रम्प वेंदो त अमेरिका पंहिंजा ज़ाहिर रवैया या ट्रम्प जे हूंदे बि वरी मोदी सां भाकरू पाईंदो, मोदी वरी हुन सां भाकरू पाईंदो। छाकाणि त लेकिन आउं इहो सम्झां थो त उहे बि अॻु में बि जंग खां, पर जंग खां पोइ इहा ॻाल्हि हाणे अमेरिका खे मतिलबु वधीक दुनिया में बावर थी वई हूंदी, वधीक तस्लीम कई वई हूंदी त दुनिया में त चाइना हिकिड़ो पावर रखे थो, पर हिन रीजन जो मतिलबु तव्हां मञो न मञो जेको चङो मुड़ुसु आयो ईरान आहे। ऐं इन लाइ इंडिया जे अंदरां बि पाण खे कुझु ॾींहं पहिरीं आवाज़ ॿुधण में आया त पाकिस्तान सां ठा कजे, हे कजे। त इंडिया बि आख़िर कॾहिं त इहो सोचण ते मजबूर थींदो त आऊं हिते अगरि अमेरिका जो हिन ख़िते मां इंट्रस्ट घटिजे पियो या हिन ख़िते में हुनजो असरु घटिजे पियो त पाड़ेसरी सां संगत मतिलबु थोरो तालुकात मामूल ते आणे आऊं हिननि जी जंग छो पियो विढ़ा? भई पहिरीं त मोदी खे या इंडिया खे इहो सूट पियो करे त हू यूरोप वेस्टर्न वर्ल्ड जो हिते फ्रंटमैन थी, चाइना जे साम्हूं फ्रंट लाइन स्टेट थी, चाइना खे मुंहुं ॾियां पियो त यूरोप बि इंडिया अचे, अमेरिका बि इंडिया अचे, वेस्टर्न वर्ल्ड इंडिया खे ॾिसे त बाबा हीअ असांजी लड़ाई चाइना खे कर्टेल करे पियो, हुनजी तोसी खे रोके पियो। उहो त इंडिया न करे सघियो। न त चाहे इंडिया ख़ुदि तरक़ी न कई, लेकिन चाइना जी तरक़ी त न रोके सघियो। ऐं हाणे जॾहिं यूरोप पाण ख़ुदि बीजिंग ऐं चाइना वञनि पिया त उन्हनि खे पोइ इंडिया सां छा रहिजी वेंदो? सो इंट्रस्ट रहंदो, छाकाणि इंडिया हिकिड़ी मार्केट आहे, बसि ॿियो त छा आहे।